आज़ादी प्यारन जिगरू था आज़ादी तो कीअं न ॾींदे आज़ादी तोखे विड़ी वठंदासीं आज़ादी तोखे विड़ी वठंदासीं आज़ादी तोखे विड़ी वठंदासीं आज़ादी तोखे विड़ी वठंदासीं आज़ादी दोस्तो जीअं सिंध जी साईं जीएम सैयद ही मेड़ाका ही रैलियूं ही लॉन्ग मार्च ये दुश्मन जे मुंहं ते दुश्मन जे ॾहकाव ते हिकु धमाके जी आहिनि असांजा बच्चा असांजा वॾड़ा असांजा गभरू हिन लाइ खंभिया विया त आवाज़ सिंध जो ख़ामोश थी वियो सिंध जे पल चीते जीअं चिंगार करे उथी बीहंदी उन पल नकाबपोश हथियार बंद पंहिंजे हथियारनि सूधो सिंध जे आॾो गोॾा खोड़ींदा ही लहर जेका उथी आहे इहा लहर समुंड बणिजी पंहिंजे बचड़नि पंहिंजे गभरू जवाननि पंहिंजे वॾनि 75 साल जे साईं बचल शाह ऐं असांजे गभरुनि बशीर अहमद ग़ुलाम रसूल अल्लाह बख्श जमाली इंसाफ़ दायो ऐं असांजे समूरनि भाइरनि जे लाइ ही हिकु दरवाज़ो आहे ही दरवाज़ो अवां हिन जी चाबी तव्हां वटां जेसीं ताईं तव्हां ही दरवाज़ो खोलींदव पंहिंजे घरनि मां निकिरंदव पंहिंजे ॻोठनि में पंहिंजे शहरनि में उथी बीहंदव अवां ख़ामोश थींदव तव्हांजा ॿेट खसजंदा तव्हां जूं ज़मीनूं तव्हांजा वसीला त खसजंदा अॼु बचड़ा सुभाणे नंग उन खां पहिरियां पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजे दंगनि जे लाइ पंहिंजे ॿेटनि जे लाइ उथी बीहो दुश्मन जे लाइ ललकार बणिजी पओ जीअं सिंध जी असांजी असां छा घुरूं था आज़ादी जनता